एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सतनाम सत श्री सुखमणि साहब जो प्रभु कृपा से अज 199 पद बाकी 3 पद पढ़वा। प्रभु की उस्तत करहो संतमीत प्रभु की उस्तत करो संतमीत सावधान एकाग्र चित ओ सावधान एकाग्र चित ओ सुखमणि सहज गोविंद गुण नाम सुखमणि सहज गोविंद गुण नाम जस मन बसाए सो हो तन धान वागु जस मन बसाए सो हो तन धान सर्व इच्छा तांकी पूरन हो सर्व इच्छा तांकी पूरन हो प्रधान पुरख पर घट सब लोए हो प्रधान पुरख प्रगट सब लोए सबते ऊंच पाए स्थान सबते ऊंच पाए स्थान और न हो आवल जानो बोर न हो आवल जानो ओ हर धन खाट चले जन सोए ओ हर धन खाट चले जन सोए नानक जसै परापत होए वागु नानक जसै परापत होए हर धन खाट चले जन सोए चले जन सोए ओ नानक जसै परापत होए
साधु नानक जिसमें परापत होए, ओ सुखमणि सुखमृत सुखमणि सुखमृत प्रभु नाम, भगवती जना के मन विश्राम, भगवती जना के मन विश्राम, बाबा सुखमणि राम सुखमणि, श्री राम श्री राम श्री राम। ॾाढो सुंदर उपदेश, हिकदमि भलाई जे लाइ जीव खे जेके असली चाहनाऊं आहिनि हर जीव खे श्री राम, उहे हिन करण सां सभु पूरी थींदियूं। सा वॾा दिलासा हिन में ॾिना, कहिड़ा, कोई सीड़जणो कोन्हे, कोई ख़र्च कोन्हे। राम प्रभु की उस्तत करहो संत मीत, प्रभु की उस्तत, मुंहिंजा संत मुंहिंजा मित्र संतन सां मिली करके प्रभु जी उस्तत कयो। संतन के संतोपदेश छा जे लाइ ॾे, संतन सां मिली करके प्रभु जी उस्तत कयो। श्री राम। पर सावधान, ॿिया ख्याल ॿिया वीचार सभु छॾे करे एकाग्र हिक खे पकड़े। एकाग्र माना हिकु केरु, भगवान जो नालो, हिकु केरु, कंहिंखे त हिकु कबो न, केरु, हिकु प्रभु जो नाम श्री राम। प्रभु जो प्रभु नाम ई असांजे हथ में आहे। एकाग्र चीत, मां थोड़ी अंतरी ॿुधायां। एकाग्रता सां ई एकांत ईंदी। एकाग्रता सां ई माना हिक जो अंत थी वेंदो। जेको हिक खे पकड़ी वेठा आहियूं जपण जे लाइ, उहा धारणा जुड़ी 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 हिक जो अंत थी वेंदो। संत मत में गुरुदेव ॿुधाईंदा, बसनो सदा एकांत में, माना शब्द खे पकड़े वेही रहूं, असां जाथे वेठा, पकड़ींदे 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 एकांत थी वेंदो। भजनो सदा भगवंत, पढ़नो सदा वेदांत को, ये तीन मतो है संत। जेकॾहिं अख खुले तो वेदांत, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, बस वरी विच ब्रह्म में। श्री राम। हे प्रभु जो कम करणो, बाक़ी तो बेगर वेही रहिया आहियूं। असां न हुजां परिवार न पले। राम सभिनि जो परमात्मा लिखी छॾिया, पंहिंजे पंहिंजे टाइम सां सभु कुझु थींदो पियो। प्रभु की स्तुत करो संत मीत, सावधान एकाग्र चित। सुखमणि सहज गोविंद गुण नाम। सुखमणि भगवान जो नालो, एक परजलत मणि आहे। श्री राम। गोविंद जा गुण ॻाइण। असांखे नाम अंदर आयो तो परमात्मा जा पंहिंजो पाण गुण ई ॻाईंदासीं, गुण ई ॻाईंदासीं। माया अंदर आहे, परमात्मा जा गुण ॻाइण न ॾींदी। वृंदावन में असांजो मूल केंद्र भगवान श्री कृष्ण चंद्र महाराज जो, जेको असां सनातन धर्म असांजो आहे। भगवान
उते चयो तो पापन पुछो भगवान खां असां काथे रहूं? चई जेको मुंहिंजो नालो न वठे उनजे वात में वेहो वञे। कबीर साहब शायदि ॾिनी पापी भगत न भाव वही, पापी हर पूजा न सुहाए। उन घर जी पूजा न वणंदी आहे, पापी के भक्ति न वणंदी आहे। राम जिनके चित कठोर है से बहे न सतगुर पास। छो जो उथे सच वरतदा कूड़ियारा चित उदास। राम पाण वात सां चवंदो संकल्पबद्ध थींदो। श्री राम श्री राम मन के असर तॾहिं पवंदो, छड़े ॿुधण सां न, स्टेडी न कयो, मनोरंजन न बनायो, खुद चओ श्री राम। सत्संगी पंहिंजो आकाश गूंजे वायुमंडल शुद्ध थी वञे। श्री राम बस पाण कयो। संत जेको रस्तो ॾियनि था कंदासीं भलो थींदो, कंदासीं भलो थींदो, वॾी शांती ईंदी। बस कुछ भी ॻाल्हायो थिए घर में भगवान जे नाले खे ज़ोर सां वठूं, पंहिंजो पाण झगड़ो ख़तम थी वेंदो। एतिरो असर विझूं भगवान जे नाले जो ॻाल्हि पइजी वञे, ॻाल्हि ई बंदि थी वञे। मां कई तव्हांखे नुस्खा ॾींदो आहियां। श्री राम सुखमनी सहज गोविंद गुण नाम अंदर आयो। जिन जे अंदर नाम अंदर आयो आहे उन्हनि जी वाणी निकिती आहे। जंहिंजा बि ग्रंथ आहिनि कबीर साहिब जन 6 लख उन जा भजन ठहियल आहिनि। भजन ठहिनि त वाणी ॿाहिरि निकिती तॾहिं न लिखिया। सचल फ़कीर जा 9 लख कलाम लिखियल। अरे श्री राम हर पढ़ हर लिखो हर जप हर गाओ बाणी हर भौजल पार होता। भौजल पार करणो थो त इन खां वांदा न थियो। बस वेठा भगवान जो नालो लिखो, बस या जपे वेठा या लिखो वेठा या गायो वेठा या चओ वेठा। श्री राम जिस मन बसे जंहिंजे मन में इहो वसियो नाम उहो गुण ॻाईंदो सो हो त निधान। उनजे हृदय में गुण प्रकट थींदा। उनजे हृदय में गुण प्रकट थींदा। जंहिं बि संत खे असां मथो टेकींदासीं कोई गुण ॾिसी नाम ॾेखारण जी शइ न आहे। सच सां अंदरि केतिरो प्यार थो करे संत न ॾेखारे सघंदो, न असां ॾिसी सघंदासीं। श्री राम मुंहिंजा प्यारा जेका मां एकाग्रता और एकांत जी चई सूफीज़म में फनाए मुर्शिद संत तव्हांजे हथ में आहे। ॾिसण सां शांती ईंदी। टिकायो उनजो दर्शन करे पंहिंजे मन खे टिकायो, हिकदमि टिकजी वञे। बस संत नज़र अचे। मथे स्टेज ते पहुतो फनाए रसूल भगवान श्री कृष्ण, भगवान श्री रामचंद्र, महादेव, दुर्गा, श्री राम आदि असांजा इष्ट देव। बस वरी इन में फनाई इन मथे त फनाए रसूल माना पैगंबर माना असांजा अवतार। इते इन खां मथे फना फिला अल्लाह में फनाई माना शब्द में फनाई। पहिरियों असांजो मन अस्तूल आहे। अस्तूल टिकजे पहिरियों संत में, जंहिंमें असां भावना कयूं था उन मन खे टिकायूं। तंहिंखां पोइ पूर्ण भगवान में, तंहिंखां पोइ शब्द में। शब्द सूक्ष्म आहे, साईं मन नथो लॻे। इहे असांजा जुमला था अचनि, सूक्ष्म आहे न शब्द। इन लाइ शब्द में पोइ फनाई। शब्द में फनाई करण खां पोइ जेको माग में चयो त एकागर कंहिंमें हिकु शब्द में, उन खां पोइ एकांत ईंदी, हिक जो अंत थी वेंदो। पोइ फना फिला अल्लाह में, पोइ उन शब्द खां पोइ एकांत, हिक जो अंत फना बका, बका में पहुचे हक़ में। बस कंहिंखे जपे राम। पोइ भजन खे उल्टो वरी वियो भज न, पोइ सिमरन जो उल्टो थी वियो सिमर न। जैसे सिमरे तो भक्ति में आ, तूं अलॻि आ हो अलॻि आ, मिक्स थी वञे। बस पाणे पोइ उहो पियो यादि कंदो। श्री राम इतनी खुद मस्ती अची वञे। मिटा दो अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहो, खुद ही को कर बुलंद इतना हर तकदीर से पहले कि खुदा खुद से पूछे कि तेरी रजा क्या है। कबीर मन निर्मल भया, बस अंतःकरण शुद्ध थी वही। जैसा गंगा नीर पाछे लागू हर फिरे कहत कबीर। संतन जॻियूं हथ बढ़ियूं बानो थियो बीठा भगवान छड़ो हुकुम कर, पंहिंजी इच्छा ही कान्हे हुन खे। राम जिस्मन ॿधे सो हो त निधान। उनखे गुण प्रकट थींदा। पोइ सर्व इच्छा ताकी पूरन होए।
उनजी पंहिंजी इच्छा त रहंदी कान। राम जेका बि इच्छा छोड़ो इच्छा कनि बसि। हे सभु महान पुरुषनि जी इच्छा जो बसि वो कंदा ई कोन्हनि, कंदा ई नाम सां जुड़िया पिया हूंदा आहिनि। तंहिं लाइ मां तव्हांखे ॿुधायो जीअं संत जो भॼन वहंदो तीअं उनजा ॿाहिरि परोपकार जा कार्य वहंदा, शेवा जा कार्य वहंदा। जीवन खे परोपकार करण में, ॿियनि जी भलाई करण में, जीवन खे शेवा करण में ई उन गृहस्थनि जो लाभ थींदो। तन जो, मन जो, धन जो, वक़्त जो। श्री राम बस वो भजन में लगा रहंदा। सर्व इच्छा ताकि पूर्ण होए, प्रधान पुरख प्रगट सब लोए। उहो पुरुष प्रधान रूप में पुरुष गणियो वेंदो और प्रगट थी वेंदो सभिनी लोकनि में। श्री राम। असांजा संत महात्माओं सॼे वर्ल्ड में वञनि था, जाथे वञनि। मुरारी बापू, अन्य कथाकार, संत रामदेव जाथे वञनि। ओहो श्री राम। प्रधान पुरख प्रगट सब लोए, सब ते ऊंच पाए स्थान, सब में ऊंचो स्थान पाए वेंदा। ओ पंहिंजे निज में वञी पहुचंदा। सब ते ऊंच पाए स्थान। श्री राम श्री राम। बहर न होवे आवन जान। प्रभु जी उस्तत अंदर करण सां, प्रभु जो नाम स्मरण करण सां, मन खे एकाग्र करण सां, सत्संगी बणजण सां, इंद्रियनि खां, मन खां, बुद्धि खां परे बस जेतिरो थी सके बस शांति जो आनंद वठो। निर्विकल्प समाधि जंहिंजी महिमा चई नथी वञे। वेठा संत मत में 2.5 कलाक उथी सुबुह जो भजन कयो। राधा सां मत में हर शेवक ही आजास्ता बस श्री राम। उथी अमृत वेले भजन कयो, बस भजन कयो। श्री राम। ॿियो कुछ ॿुधणो ई न आहे, बस भजन कयो। तव्हांजो मन एकाग्र थींदो। ये कामनाऊं वासनाऊं कोई चिलाइणो पंहिंजो पाण छॾिजी वेंदो। मन हमेशा सिमरण में रखो, सिमरण में रखो तो सॼे ज़मकण जी शक्ति मिली वेंदी, सम में अचण जी शक्ति मिलंदी, प्रज्ञा बुद्धि थी वेंदी। श्री राम। बहर न होवे आवन जान। अचण वञण जो चक्र ई खटिजी वेंदो। अचण वञण जो चक्र थो बणिजे कामनाउनि और वासनाउनि सां। जॾहिं ॿई दॿिजी वयूं, राम 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 मुंहिंजा प्यारा, त असां हिन संतनि ॾे ईंदासीं, भॻवान खे जपींदासीं। जेके जो ज़रूरी घुर्जूं हूंदियूं बसि टाइम सां साईं ओली मां सवली कंदो आहे, दुहेली मां सुहेली कंदो, सुख कंदो, उहा जल्दी पंहिंजो पाण बणिबी वेंदियूं। बसि असां हिन पासे ॾे ईंदासीं, असांखे देरि कुझु कोन लॻंदी, पंहिंजे टाइम सां सभु थींदो वेंदो। ज़रूरी घुर्जूं पंहिंजो पाण पूरी थींदियूं वेंदियूं। श्री राम श्री राम श्री राम। सभु कुझु भॻवानु लिखी छॾियो आहे, थोरो टाइम जो इंतज़ारु आहे। धीरज न खोयो, भॻवान खे जपियूं पिया, सभु ठीकु थींदो वेंदो। निश्चिंत रहूं। चिंता खां में जीअण खां असां चिंतन में जीओ न, प्रभु खे यादि कंदा रहूं। असांजी चिंता सां सभु कमु पूरो थिए हा त पोइ अरे तंहिं लाइ हिते बहर न होवे आवन जान। त अहिड़ो भॻवान जे नाले खे सम्झी कर के हर धन खाट चले जन सोए। भगत पुरुष सदाई हरि जो धन गॾु कंदा पिया। श्री राम सिमरन सदाई हले पियो। नित प्रति सदाई अंतर्मुख सदाई सिमरन हले पियो। हर धन खाट चले जन सोए। जेसिताईं अंतर्मुखी न थींदासीं तेसिताईं संत खे असां सम्झी न सघंदासीं। बेदबी थींदियूं, दोष ई दोष थींदा। संत खे वेंदो ॾिसी बि असां ईअं अकेलो सम्झंदासीं, ॻाल्हाए वेंदासीं। ईअं न आहे संत सिमरण में आहे, तूं दोष थो करे। तूं साम्हूं अच, जेसिताईं ख़ुदि तकनि पाणे चवंदा पुटु कहिड़ी ॻाल्हि आहे, तुंहिंजो कमु आहे। उनखे स्वयं सिमरण में न आहे त उनखे विरती हथी न ईंदी। तव्हांजे भले लाइ मां ख़ुलासो करे ॿुधायां थो। संत खे वांदो न सम्झो मुंहिंजा प्यारा। तव्हांखे चवनि था जॾहिं प्रभु सां जुड़िया रहो, प्रभु सां जुड़िया रहो, पंहिंजो पाण कामना वासना दॿिजी वञो, तव्हांखे चिलाइणो न पवंदो। न त चई वरी पिया चवंदा, चई कामना वरी पिया चवंदा, उनखे नुस्ख़ो बि ॾिजे थो। तंहिंखां पोइ बि वरी उहो राम सिमरन में मन असांजो प्रभु में नथो रहे जो असां निश्चिंत थियूं।
प्रभु जे जेको सिमरण में आ जो हर जपे मन अंदर चई रहियो आहे मन सां सो हर जे हा हरी वञी रहियो आहे। तव्हां रिटर्न न वठो। संत हरिहर कई से तके सयूं असांखे खीकारे सयूं अड़ी हे छा कई संग तुंहिंजे मान ऐं मथे टेकण जी कहिड़ी ज़रूरत पई आहे संत खे। इन लाइ संत बणियो आहे। उहो प्रभु जे सिमरण लाइ बणियो आहे। तोखे आहे तो नमस्कार करे छॾ न तोखे पंहिंजो फल मिलंदो। बस राम संत ब्रह्म स्वरूप आहे। पंहिंजे ब्रह्मानंद में संत आत्मानंद में संत पंहिंजे मौज में हलिया वेंदा पिया। तूं नमस्कार करे छॾ बस तोखे पंहिंजो फल मिलंदो बाबा राम। नेता थोड़ी आहे तुंहिंजे वोटनि सां उहो संत बणिया जो तोखे खुशकी कार करे हे करे न तकीने न त वोट न ॾींदे। इन ख्याल में भुल में न अचूं। मां वेनती रखां थो इन्हनि दोषनि खां हटो बस तव्हांजा पाप हटनि। पुञ त जॾहिं थिए छाणा छो संत वञी रहियो आहे बस उनजी कृपा आहे। जेसि ताईं पोयां वञी रहियो आहे तव्हां दर्शन कयो पिया उनजी पुठी ताईं तके पिया जेसि ताईं तव्हांजे नज़र में हटे। संत खे रेल ते पहुचाइण था वञो जेसि ताईं रेल नज़र में छॾिजी वञे उतां पोइ हटो। इन में तव्हांजो कल्याण आहे तव्हांजो फल वधो। हे अंतःकरण जी वृत्ति मां सम्झायां थो। तव्हांजे ॿार अड़े सुतदारा और लक्ष्मी पापी कोन बि होए। इनखे तव्हां कृपा छाजी था सम्झो। अंतःकरण सम्झे जेॾो ॻाल्हाए जो त ॿुधी त बंदि पई आहे। ॾिसण में त कान थी अचे खुले थी अंतर्वृत्ति नथी जुड़े न राम। ख़्यासि थो अचे अंतर्वृत्ति न थींदासीं कॾहिं भलो थींदो असांजो। संत हलिया वेंदा रड़ी चिलाए करके असां ईअं रहिजी वेंदासीं। छाणा छो संग बि कयो था छॾे बि आयो कुझु खण त छा थो छॾाइजे तव्हां खां। पाण गृहस्थी आहियूं। वृत्ति ठहे नंढड़े खां वठी परमात्मा संतनि जा संग कराया आहिनि शास्त्र पढ़ाया आहिनि तजुर्बो थियो आहे जीवन गुज़रियो आहे अंदरि राम प्यारा। बस संकोच में न विझो संत खे साइड में रहो। पाण तव्हां उनजी निगाह पवंदी। श्री राम श्री राम श्री राम। हर धन खाट चले जन सोए। हरि जो प्यारो हरि जो धन गॾु करे पियो जेको तव्हांजी सदाई रक्षा कंदो। बस हर धन सां कोई रक्षा न कंदो। नानक जिसे प्राप्त हो जंहिंखे प्राप्त थिए। श्री राम। हर धन खाट चले जन सोए नानक जिसे प्राप्त हो। श्री राम श्री राम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन बसन। साईं बाबा जंहिंजी चोॾस मल्हाए रहिया हूं मुंहिंजा प्यारा सदाई बस हीअं वेठा हूंदा। बस जिन दर्शन कयो बस कोई आयो कीअं बा बस ठपो ॻाल्हायो। दर्शन में असांखे शांति मिले थी। सिमरण में अचूं पंहिंजो पाण कामनाऊं वासनाऊं दुख भासींदो ई कोन। अरे सभु ॼाणूं था सभु ॼाणूं था। असांखे पक हुजे लिखियो अथऊं शास्त्रनि में प्रभु खे संत खे तूं ॼाण हार न समेझे तूं फल पाए न सघंदे। हथों देर पवंदी। तूं बस आयो आहे बस आना ही बहुत है। तूं अची चुको आहे या कृपा थी थी तोखे पंहिंजे दर ते पहुचायो अथऊं। तुंहिंजे मन में छा आहे उहो बहितर ॼाणनि था। तूं भरोसो रख पोइ तव्हां ॿुधाइजो अची वाकई कीअं कम पूरा थींदा विया। श्री राम। हा अजायूं सजायूं चिंताऊं न हुजनि जेके ज़रूरी आहिनि। असांजा कार्य मंगल में काथे रुकावट आहे धंधे जे गुज़रान में रुकावट आहे जेके ज़रूरी असांजे गृहस्थ जी आवश्यकताऊं आहिनि पंहिंजो पाण जल्दी हल थींदी वेंदियूं दिक़त कान थींदी। मां तव्हांखे अॻ में नुस्ख़ो ॿुधाईंदो आहियां त अकेलो थी करके जंहिंखे बि कोई कष्ट आहे रुकावट आहे कर्ज़ आहे नौकरी नथी मिले बस अकेले में रो साईं खे बाॾायो। जेतिरा ॻोढ़ा गड़दा उनमें कर्म कटबो ऐं आईंदे जो रस्तो खुलंदो। बस फ़ाइदा राम। भगवान ॾींदो टिकाणेदारनि खे ॿामणनि खे पंहिंजो गुज़र बसर जा साधन त इन्हनि खे न बणायो उन्हनि वटि रखिया धागड़नि में इन्हनि में चकर में न अचो। बस फ़क़ीरी रस्तो इहो ई आहे। अकेले में रो बस जीअं कोई न ॾिसे स्त्री जो पुरुष खे न ॾिसे ॿार न ॾिसे। वञी झंगल में हलिया वञे उते विलाशक रड़ी पियो साईं खे बस बाॾायो राम राम। बस साईं ॾिसे थो ॿुधे थो तूं पश्चाताप कर बस तूं पंहिंजी भुला माफ़ी कराए मूंखे कर्म थी विया आहिनि साईं पंहिंजो रस्तो खोल। जंहिं तोखे जनम ॾिनो आहे पाणे रस्तो खोलींदो। श्री राम। हर दिन खाट चले जन सोए नानक जसे
प्राप्त हो सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के सतनाम सत श्री राम। चली तो दरबार दी मैं गोली तो दरबार दी मैं चली तो दरबार दी मैं चली तो दरबार दी मैं हमेशा संतन जा बधा बाना सदायूं असां गोलाऊं साईं गोला गुलाम। हाँ श्री राम। हा 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 ईअं असां संतन वॾनि जो आत्मा ॿुधासीं असां बानी जा ॿार आहियूं साईं असां बानी जा ॿार आहियूं असांजी कहिड़ी इज़त आहे संतन सां छिल राज़ी रहनि बस श्री राम। हे अदब जो घर आहे फ़कीर जो घर बाबा ख़ुदा जो घर आहे अदब सां अदब हुजे कॾहिं बि बेद बि न अचे मन मस्ती न अचे भव में रहूं ख़ुदा जे घर में पहुचूं भव सां बस भव सां भक्ति पैदा थींदी मन में शांति ईंदी श्री राम। ओ मुँह में गुणो लक्षण न कोई ना किसे कमकार दी मैं चौका बासन करा रसोई चश्मे नाल बुहार दी मैं चश्मे नाल बुहार दी मैं गोली तो दरबार दी चली तो दरबार दी मैं गोली तो हवा तेरी छगड़ी ज्ञान ध्यान बाहोड़ा बुखी नाम आधार दी मैं वागू बुखी नाम आधार दी मैं गोली तो दरबार दी मैं सतगुरु गोली तो दरबार दी चली तो दरबार दी मैं नानक शाह शहापत साहिब नानक शाह शहापत साहिब नानक ओ तलब तेरे दीदार दी मैं ओ तलब तेरे दीदार दी सतगुरु तलब तेरे दीदार दी दीदार दी दीदार दी गोली तो दरबार दी चली तो
बोली तो दरबार चली तो दरबार दी मैं चली तो आवा चली। श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय। राम कृष्ण भगवान की बोल। गुरु नानक देव सतगुरु वसन भूत लाल जय।